दोस्तों हींअर असां मौजूदु आहियूं अब्बासी कोट ऐं शेर मोहम्मद ठोड़ा खां अॻियां ही दोस्त असांजो मौजूदु आहे। दोस्त तव्हांजो नालो? जावेद अली कलोड़ो। सो असां हिते साहु पटियोसीं, भाउ बोतल पीआरी, थधो पाणी पीआरी। सो ही अब्बासी कोट जेको आहे सॼो ई बो आहे। चौधारी ॾिसो तमामु सुठो कमु थियल आहे, पर हिते माण्हू न रहण जे करे हिन जी हालति सुठी आहे, पर माना जेके कमरनि में ऐं लॻो पियो आहे न जेको आहे सो सफ़ाई सुथराई हवाले सां एतिरा माण्हू न आहिनि हिते, ॻोठु वारो माहौल आहे। सो हिते ही शाम जो सुठो थींदो, हींअर त हिकु थी वियो आहे, पर शाम जो हिते सुठा नज़ारा, ॿाहिरि निकिरी माण्हू वेहे ऐं हेॾा ही गाॾीअ जा ॾिसो हिते गाॾी बीहारण जी जॻह आहे। असां वरी मोटर साइकिल हालांकि हिते बीहारण पेजारो खपे असांखे। ही साईं अब्बासी कोट हिनखे सॼो ई बो आहे।